एहसान अहमद अॼु हिकु नए वीडियो सां अॼु असांजी जेका टॉपिक आहे उहा आहे इंटेरोगेटिव प्रोनाउन। इंटेरोगेटिव प्रोनाउन अचो त इंटेरोगेटिव प्रोनाउन खे सम्झूं। इंटेरोगेटिव प्रोनाउन आहे छा? असां हिनखे पंहिंजी ॿोलीअ में कोरदाऊं ज़मीर इस्तफ़ाम। ज़मीर इस्तफ़ाम अचो जंहिं महिल असां इंटेरोगेटिव खे खणूं था त इंटेरोगेटिव, हाणे इंटेरोगेटिव जेको वर्ड आहे इन जी मीनिंग आहे आस्क, इंक्वायरी, यानी पुछा करण या तहक़ीक़ करण, तहक़ीक़ या पुछा उन जी थींदी आहे, यानी जंहिंजे बारे में असां ॼाणणु चाहियूं फैक्ट खे। त हाणे हिन प्रोनाउन जे अंदरि असां जेका पढ़ंदासीं इंटेरोगेटिव प्रोनाउन जे अंदरि ज़मीर इस्तफ़ाम। अच्छा, हिकिड़े वर्ड असां वटि अचे थो नओं पंहिंजी ॿोलीअ में इस्तफ़ाम। इस्तफ़ाम खे सम्झूं। इस्तफ़ाम लफ़्ज़ जी माना आहे पुछा करण, सवाल करण। हाणे अचो हिन जी डेफिनेशन जे तरफ़ हलूं। इंटेरोगेटिव प्रोनाउन असां हिन जे बारे में पढ़ियो आहे असां दोज़ प्रोनाउन्स हू आस्क, अहिड़ा ज़मीर जेकी पुछा कनि या सवाल कनि। हाणे जंहिं महिल असां सवाल कंदा आहियूं माण्हुनि खे त मिसाल जे तौर ते मां चवां थो नाउन में त एहसान हेॾे अचु, एहसान छा करे थो, ठीकु आहे, एहसान काॾां वञे थो। पर जंहिं महिल असां नाउन जी जॻह ते प्रोनाउन यूज़ कंदासीं त असां उन जे लाइ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं, पर नालो न वठंदासीं ऐं असां हिन इस्तफ़ाम जे अंदरि सवाल कंदासीं। सभ खां पहिरियों ज़मीर इस्तफ़ाम में असांजो अचे थो वर्ड हू लफ़्ज़ जी माना आहे केरु। अचो असां सवाल पुछूं था, हू इज़ ऑन द डोर, हू इज़ ऑन द डोर, दरवाज़े ते केरु आहे। हाणे हिन जे अंदरि असां जेको हू आहे इहो असां हू जेको वर्ड आहे इहो इस्तेमालु थींदो आहे। हू जेको वर्ड इस्तेमालु थींदो आहे असांजो पीपुल लाइ इस्तेमालु थींदो आहे। कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे? यानी पीपुल, माण्हुनि जे लाइ। जॾहिं असां माण्हुनि जे बारे में का इंक्वायरी कंदासीं त असां जेको आहे हू खे यूज़ कंदासीं। सेकेंड ते वर्ड अचे थो होम, WHOM, होम। हाणे चऊं था होम डू यू वांट टू सी। हाणे होम ते असां सेंटेंसिस आहे, होम डिड यू सी एट स्टोर, होम डिड यू सी एट स्टोर। तव्हां स्टोर या असां हिनखे चऊं दुकान ते कंहिं सां ॾिठो या छा ॾिठो। हाणे जेको होम वर्ड आहे, होम डिड यू सी एट द स्टोर, तव्हां स्टोर ते छा ॾिठो। स्टोर छा हूंदो आहे? स्टोर असांजो हिकिड़े क़िस्म जो दुकानु हूंदो आहे जिते असांजी मेडिसन्स बि हूंदा आहिनि ऐं जनरल आइटम बि हूंदा आहिनि। हाणे जेको होम वर्ड आहे इहो यूज़ थींदो आहे असांजो छा सां इस्तेमालु थींदो आहे? पर्सन ऑफ ऑब्जेक्ट, यानी माण्हू जे बारे में माण्हुनि जे लाइ यूज़ थींदो आहे, यानी असांखे ऑब्जेक्ट जे बारे में ॿुधाईंदो आहे। हिन जॻह ते ऑब्जेक्ट छा आहे? एट स्टोर, यानी असांखे ऑब्जेक्ट जे बारे में नॉलेज ॾे, उन जॻह ते असां यूज़ कंदासीं होम खे। ऐं उन खां बाद में वरी असांजो सेकेंड एग्ज़ाम्पल में असांजो अचे थो विच, यानी कहिड़ो। हाणे विच जेको असांजो यूज़ थींदो आहे विच, एग्ज़ाम्पल में चऊं था विच कलर डू यू लाइक,
तव्हां कहिड़ो रंग पसंदि कयो था, तव्हां कहिड़ो रंग पसंदि कयो था। यानी हाणे हे जेको विच आहे इहो असांजो यूज़ थींदो आहे चॉइस लाइ, छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, चॉइस, यानी पंहिंजी पसंदि ॿुधाइण जे लाइ। त असांखे कहिड़ी शइ खपे, कहिड़ी शइ असांखे पसंदि करणी आहे, ॾिसणी आहे। हाणे विच जेको असां यूज़ थींदो उहो छाजे लाइ इस्तेमालु थींदो, असांजी चॉइस जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे उन खां बाद में असां वटि हिकिड़ो ॿियो वर्ड आहे जंहिंखे कोॾऊं असां वॉट। वॉट हाणे वॉट खे असां जेकॾहिं सेंटेंसिस में यूज़ था कयूं, चए थो वॉट इज़ यूअर नेम, तव्हांजो नालो छा आहे, तव्हां जो नालो छा आहे। या असां वटि चए थो हिकिड़ो ॿियो सेंटेंसिस आहे, वॉट इज़ इन द रजिस्टर, चए थो रजिस्टर में छा आहे। अचो त हाणे वॉट खे सम्झूं त वॉट आहे छा। वॉट लफ़्ज़ जी बेसिकली मीनिंग आहे छा, ऐं इहो इस्तेमालु थींदो आहे पर्सन जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, यानी माण्हुनि जे लाइ बि असांजो इस्तेमालु थींदो आहे, ऐं थिंग्स लाइ बि थींदो आहे, ऐं आइडियाज़ जे लाइ बि असांजो इस्तेमालु थींदो आहे। ETC अचो त ॾिसूं। हाणे चए थो वॉट इज़ योर नेम, तव्हांजो नालो छा आहे। हाणे जेको यूअर जेको आहे, यूअर नेम यानी तव्हांजो नालो, हे असांखे वॉट हिन जॻह ते आइडेंटिफाई करे थो, माण्हूअ खां सवाल थो पुछे त तव्हांजो नालो छा आहे साम्हूं वारे खां। उन खां बाद में जेको वॉट आहे, वॉट इज़ इन द रजिस्टर, हिन सेंटेंसिस में असांखे शइ जे बारे में ॿुधाए थो, यानी रजिस्टर जे बारे में सवाल करे थो। अचो त हाणे असां हिकिड़ी ॿी शइ आहे जेका असां सिखंदासीं त इन्हनि वर्ड इंटेरोगेटिव प्रोनाउन में हिन जी मीनिंग छा निकिरे थी, ऐं रिलेटिव प्रोनाउन में हिन जी मीनिंग छा निकिरे थी। हाणे अचो हिननि खे सम्झण जे लाइ असां वटि जेको वर्ड आहे हू, यानी केर। हाणे इंटेरोगेटिव प्रोनाउन में हू जी जेका मीनिंग आहे उहा आहे केर। जिते बि केर दरवाज़े ते आहे, केर ॿाहिरि बीठो आहे, केर छा करे थो। उन खां बाद में आहे तव्हां वटि होम। होम माना कंहिंसां, कंहिंसां, छा सां। चवंदा आहियूं असां होम डू यू वांट टू सी, तव्हां छा ॾिसणु चाहियो था। यानी होम जेको आहे हू केर, होम कंहिंसां, छा सां। उन खां बाद में आहे विच, विच लफ़्ज़ जी माना आहे कहिड़ो, ऐं उन खां बाद में असां वटि वर्ड आहे वॉट। वॉट लफ़्ज़ जी माना आहे छा। असां इंटेरोगेटिव प्रोनाउन जे अंदरि 4 एग्ज़ाम्पल पढ़ियासीं, यानी हू माना केर, ऐं हे जेको हू इस्तेमालु थींदो आहे असांजो पर्सन यानी माण्हुनि सां इस्तेमालु थींदो आहे। होम जेको असांजो इस्तेमालु थींदो आहे पर्सन टू ऑब्जेक्ट, यानी माना माण्हू जेको हूंदो आहे कमु थींदो इंसाननि सां, पर ऑब्जेक्ट जे बारे में असांखे नॉलेज ॾींदो आहे। ऐं विच जेको आहे असांखे इहो चॉइस जे बारे में ॿुधाईंदो आहे, कंहिंजे बारे में, चॉइस जे बारे में आहे। ऐं वॉट जेको आहे असांजो इस्तेमालु थींदो आहे थिंग्स जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, ऐं उन खां बाद में असांजो पर्सन जे लाइ बि आहे। ऐं असां वटि हिकिड़ी ॿियो आहे वर्ड जंहिंखे कोड़ंदा आहियूं असां हूज़। हूज़ लफ़्ज़ जी माना आहे कंहिंजो। हूज़ लफ़्ज़ जी माना आहे कंहिंजो। अचो त हूज़ खे सम्झूं, हे बि माण्हुनि लाइ इस्तेमालु थींदो आहे। असां चऊं था हूज़ फादर इज़ अ डॉक्टर, कंहिंजो पीउ डॉक्टर आहे, कंहिंजो पीउ डॉक्टर आहे। या हूज़ फ्रेंड इज़ इन प्लेग्राउंड, कंहिंजो दोस्त जो कोन्हे खेॾण वारे मैदान में आहे। हाणे हिन ॿिन्हिनि सेंटेंसनि जे अंदरि हाणे हू जेको असां सिर्फ़ु पढ़ियोसीं त पर्सन लाइ, होम जेको आहे असांजो छाजे लाइ, पर्सन टू ऑब्जेक्ट लाइ इस्तेमालु थो थिए। हाणे हूज़ माना कंहिंजो, हे यानी असांखे पोज़ीशन खे थो ज़ाहिर करे, यानी छा खे थो ज़ाहिर करे, पोज़ीशन। पोज़ीशन छा हूंदी आहे, यानी मालिकी। छा हूंदी आहे, मालिकी, तालुक, वास्तो। चए थो हूज़ फादर इज़ अ डॉक्टर, कंहिंजो पीउ डॉक्टर आहे। हाणे कंहिंखां पुछे थो पोज़ीशन, यानी पोज़ीशन इहा जेकॾहिं मिसाल चवंदुमि त माय फादर इज़ अ डॉक्टर, यानी साम्हूं मां वेठो हूंदुमि त यानी इहो पोज़ीशन करे थो मूंसां, त यानी हुनजो वास्तो मूंसां। चए थो हूज़ फ्रेंड इज़ इन प्लेग्राउंड, कंहिंजो दोस्त खेॾण जे मैदान में आहे। अहमद चए थो माय फ्रेंड, यानी मुंहिंजो दोस्त, यानी माण्हूअ सां, यानी हिकु पोज़ीशन यानी तालुक जे तरफ़ असांजो ज़ाहिर कंदो।
इहो हुयो असांजो इंटरोगेटिव प्रोनाउन ऐं इंशाअल्लाह ताला उमेद आहे तव्हांखे बहितर नमूने सम्झ में अची वियो हूंदो ऐं असांखे वीडियो में लाइक भी कंदा शेयर भी कंदा ऐं उन सां गॾोगॾु त असांखे कमेंट्स लाज़मी कंदा त तव्हांखे असांजो लेक्चर केसि ताईं केतिरो सम्झ में आयो आहे ऐं तव्हांखे जेकॾहिं सम्झ में न अचे थो त असांजो कोन्हे वरी तव्हांजे लाइ हिकिड़ो नओं तरीक़ो खणी अचूं जंहिंसां तव्हांखे ईज़ी तरीक़े सां सम्झ में अची वञे।